जुडो में राजू ने इतिहाद जे अॻवाणनि माशूक लगारी, प्रहलाद कोहली, ज्ञानचंद कोहली, शाहिद कलोई ऐं ॿियनि जी अॻवाणी में दर्जने माण्हुनि गॾिजी स्टेशन रोड ते रैली करी टाउन कमेटी वटि मिठी मीरप्रकाश रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। हिन मौक़े ते उन्हनि चयो त DSP जुडो कुझु ॾींहं अॻु 9th क्लास जे शागिर्द 14 साला अनवर बल्द मेवो लकारी खे गिरफ़्तार करे मथसि मंशाक विकिरो करण जी FIR दाख़िल करे छॾी आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त जुडो में चोरियूं फूरियूं मंशात समेत दर्जने गैर क़ानूनी कम लखें रुपया मंथली एवज़ पुलिस सरपरस्ती में हलंदड़ आहिनि। पर मक़ामी पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां खानापूरी लाइ बेॾोह माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। हुननि चयो त बेॾोह मासूम शागिर्द मथां केस दाख़िल करणु इंतिहाई शर्मनाक अमल आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हुननि IG सिंध, DIG ऐं SSP मीरप्रकाश समेत आला अख़्तियारनि सां मुतालबो कयो त नोटिस वठी शागिर्द मथां दाख़िल कयल मुबैना कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।